दोस्तन पी प्यारन के आगाह कजे तो दर्दिल अजीज डाए सीनियर साफ़ी महबूब शख्सियत राय बपड़ विछोड़े जो वड ॾेई असां खां हमेशह लाइ मोकिलायो वियो आहे। ज़िंदगी फ़ानी आहे पर जवानी जूं जुदाऊं अंदरि अधो अधु करे छॾनि थियूं। राय बपड़ जे विछोड़े ते संदसि दोस्त मिट माइट ऐं चाहींदड़ ॾोखेरा आहिनि। संदसि कयल महिनतुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। सिंध धरती जे अज़ीम किरदारु राय बपड़ जे रूह लाइ दुआ ऐं ख़ैरात फी सबीलिल्लाह जो बंदोबस्तु कयो वियो आहे। सो 11 फरवरी जुमे ॾियारे राय बपड़ जे बाणे ॻोठ मोरो पहुची खेसि ख़राज मोहब्बत पेश कंदा। सोगवार आहिनि उस्ताद अली मुराद बपड़, अब्दुल्ला बपड़, सारंग बपड़, करमुल्ला बपड़, दिलमुराद बपड़, इनायतुल्ला बपड़, जुल्फ़कार अली बपड़, उस्ताद बेणो बपड़, फ़ाइद बपड़। ऐ दर्द बता कुछ तू ही बता, अब तक ये